वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं आसिफ अली ज़रदारी सदर थींदो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी गॾियल हुकूमत ठाहिण जो ऐलान करे छॾियो आहे। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी ऐं नून लीग क़यादत विच में अहम गॾिजाणी थी, जंहिं में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी में मामलनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। गॾिजाणी बाद गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिं में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नून लीग सां मामला तय थी विया आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं आसिफ अली ज़रदारी सदर थींदो। असां गॾिजी पाकिस्तान खे बहरान मां कढंदासीं। सुन्नी इतिहाद काउंसिल वटि हुकूमत ठाहिण लाइ नंबर पूरा न आहिनि। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इतिहादी हुकूमत लाइ सभिनी खे भलीकार करियूं था। मुल्क ऐं क़ौम ख़ातिर सां गॾियल हुकूमत ठाहे रहिया आहियूं। असांजी जिदोजहद पाकिस्तान जे ईंदड़ नस्लुनि लाइ आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नून लीग सदर शहबाज शरीफ चयो त आज़ाद उम्मीदवारनि वटि अक्सरियत आहे त ॾेखारनि ऐं अची हुकूमत ठाहिनि। सुन्नी इतिहाद काउंसिल ऐं MWM सां इतिहाद बावजूदि PTI जा नंबर पूरा न आहिनि। असां वटि नंबर पूरा आहिनि। असां हुकूमत ठाहे रहिया आहियूं। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे तावन जो थो रायतो आहियां।